निशाह आहे न असबाब जी रब के परवाह है। खुदा पाक बेशके ओए बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई। बिना पीउ जे ईसा पैदा कयाई ऐं उनखे अञा ताईं ज़िंदह रखियाई। हा ताक़त इहा रखंदो अल्लाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। खुदा पाक बेशक शहनशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। ओए बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो ऐं फिरऔन लश्कर सां गॾोगार थी वियो। मूसा अलैहिस्सलाम सां साथी फिरऔन जे ज़ुल्म खां वठी निकिता, अॻियों दरियाव अची वियो। मूसा अलैहिस्सलाम खे साथियुनि चयोसीं हाणे त मरी वियासीं, अॻियों पुल कोन्हे ॿेड़ी कोन्हे, पोयों फिरऔन वारनि खे ख़बर पई उहे डोड़ाईंदा था अचनि घोड़ा, हाणे काॾे वञो। मूसा अलैहिस्सलाम थोरो परेशान थी करे रब जे आॾो अर्ज़ु कयो त मुंहिंजा रब हाणे अल्लाह से फरमाए त इहा लठ हणो दरिया खे। बस मूसा अलैहिस्सलाम लठ ई 12 रस्ता थी पिया, इहे रस्तनि मां क्रॉस करे विया। पोयों फिरऔन वारा जो आया, फिरऔन अना रब्बुकुमुल आला जी दावा चवंदो मां रब आहियां वॾो। पोयों अचो फिरऔन वारा बीह रहिया त दरिया में रस्ता आहे, अहिड़े नमूने सां पाणी हीअं बीठो आहे, इहो छा आहे? चऊं त कुझु का अटकल आहे, का चालाकी, को जादूअ जो को असर आहे, थोरो तवजो कजो तवजो कजो। ओए होए रिवायत में ईंदो आहे त अल्लाह ताला फरिश्ते खे मोकिलियो डुबरेड़ीअ घोड़ीअ ते, इहे मेरड़ा लटड़ा फ़क़ीराणे बेस में इहो डुबरेड़ी घोड़ी अचे करे उतो लाथई। उन्हनि जो ॾिठो फ़क़ीर माण्हू बि तऊं वञे थो, चइबो त रस्ता बसि हली पिया विच पाणी में आया। अल्लाह ताला पाणी हुकुम फरमायो मिली वञी, पाणी मिली वियो। फिरऔन ॾिठो त हाणे कोन बचंदुमि, दाहूं कई त हाणे मां मूसा जे रब ते ईमान थो आणे। अल्लाह से फरमायो त हाणे तुहारो ईमान क़बूल कोन्हे। अज मां मौलाना मंसूर अहमद मेंगल साहब जी थोड़ी किल्प ॿुधी। मौलाना फरमायो त पाण खे रब पियो सराए, पर मौलाना हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई। मौलाना अजीब ॻाल्हि कई आहे त चई इहो फिरऔन जेको हरामी हितां जो हुयो, काथों जो बलोचिस्तान जे इलाइक़े जो, काथों जो खुज़दार ऐं कलात इन जो विच वारे इलाइक़े खे नालो मौलाना खणे थो, इन इलाइक़े जो फिरऔन हुयो, वो हरामी जो फिरऔन। चए अल्लाह ताला उन सां एॾो हशर कयो जो 300 साल घणा 300 साल इहो पाणीअ में ॿुॾो पियो, न मच्छीअ खाधुसि, न कछुअ खाधुसि, न कंहिं ॿिए बला खाधुसि। जीअं जो तीअं अल्लाह साईं फरमाए त तोखे ईअं कंदुसि, तूं पाण खे रब पियो चए न। 300 सालनि खां पोइ अल्लाह ताला वरी पाणी में ज़ाहिर कयो। अब आहे लाश जो हाणे ईंदा आहिनि त 2-3 ॾींहंनि में अलाए किथां जो किथे थी वेंदो आहे, छा मामिलो थी वेंदो आहे, कीअं बदबू थी वेंदी आहे। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां 300 साल फिरऔन खे पाणीअ में ॿोड़े रखियो, वरी कॾहिं उहा लाश अञा ताईं पई आहे मिस्र जे अजाइब खाने में। जीअं हुयो माण्हू उहो ई पियो आहे, चिबरो उहो ई पियो आहे, पाण खे अलाह पियो सराए। अल्लाह ताला चयोसि तोखे इबरत बणाईंदुसि जहान जे लाइ, अञा ताईं पियो आहे। ऐं उनजो डॉक्टर इलाज कंदा आहिनि, उनजी खल बि ताज़ी आहे, खल बि ताज़ी अथसि, वार बि अथसि, अञा हथ उहो बिल्कुलु उहो ई जीअं आहे उहो ई पियो आहे। दवाऊं ववाऊं हणी करे उनखे रखियो वेठा आहिनि। इहो केसि ताईं हलंदो? अलाह कंदो क़यामत ताईं इन जो हरामीअ जे लाइ इबरत हूंदी माण्हुनि खे, त इहो उहो अथव जेको पाण खे रब सॾाईंदो। चई त बिना पुल जे, इहो मां अल्लाह जी कुदरत थो तव्हांखे ॿुधायां, बिना पुल जे मूसा कीअं पार थी वियो ऐं फिरऔन लश्कर सां गॾोगार थी वियो। बणियो कहल गुलज़ार आड़ा आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। ओए मिठे मीर मुरसल खे रब हो घुरायो, करे पल में साईं वॾा सैर आयो। सॼी राति बि न, अधु राति बि न, चोथों हिसो राति जो बि न, राति जे थोरे हिसे में अल्लाह ताला इमामुल अंबिया खे सैर करायो। मौलाना अब्दुल गफूर साहब अमांखे ॿुधायो पिए न, इमामुल अंबिया राति जे थोरे हिसे में वेठा हो।
मांखे याद अची वियो हज़रत साईं हादी बख्श रहमतुल्लाह अलैह भाऊ जो वालिद मोहतरम वो शेर पढ़ंदा साईं हादी बख्श साहब ऐं जमालदीन बुरोड़ साहब अल्लाह उन्हनि जे क़ब्रुनि जे मथां करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। उन्हनि जे ॿोला हुया शेर में त लॻुसि वक़्तु मेराज में एतिरो लॻुसि वक़्तु मेराज में एतिरो लुॾे पियो कड़ो हो गरम बिस्तरो। तव्हांखे अचे थो मथे मथे होए होए ॿुधाए थो अबे वारो छा चई लॻुसि वक़्तु मेराज में एतिरो लुॾे पियो कड़ो हो गरम बिस्तरो। उम्मत लाइ तोहफ़ो निमाज़ू मिलियो पढ़ जो बाज़री ता थिए का निजात मिठे मीर मुरसल ते सोहणी सलात पढ़ो मोमिनो पढ़ो प्यार मां मोमिनो ॾींहुं राति। हे मां पंहिंजो सुर कयो साईं वारनि जो ॿियो सुर हुयो। अड़े मौलाना वेठा मौलाना चयो त तुंहिंजो मुक़दर ॾिसूं था भई ॿियनि खे त पैसा कोन मिलिया अलाह जो कुदरत आहे। अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला इख़लास सां अॻिते वधण जी तौफ़ीक़ अता फरमाए। चई त खुदा पाक बेशक शहनशाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। ओए मिठे मीर मुरसल खे रब हो घुरायो करे पल में साईं वॾा सैरायो करे पल में साईं वॾा सैरायो। समावात खां थियो गुज़रगाह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। हू अधरात जो सिज उभारे सघे थो ऐं सिज हूंदे तारा ॾेखारे सघे थो। मञे जो न हीअ ॻाल्हि गुमराह आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। ओए बिना अमल अहमद खे जन्नत जे ॾींदो त रब खां पुछण वारो आहे केरु थींदो। कंहिंजे अमल खे अल्लाह ताला क़बूल ई न करे कंहिंजे थोरे अमल ते रब राज़ी थी पवे। अल्लाह को दुआ थो कयां अल्लाह ताला शल तव्हां असां सां थोरे अमल ते बि राज़ी थी पवे शल अल्लाह को इहा ई दुआ आहे। बहरहाल हदीस पाक में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे साईं जन वटि हिकिड़ो शख़्स आयो काफ़िर अचे नबी साईं जाॾो वेठो साईं मूंखे कलमो पढ़ायो मां मुस्लमान थियण आहियां। साईं जन ख़ुशि थी पिया कलमो पढ़ाए कलमे पढ़ाइण खां पोइ उन साहबी सुवारे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह हाणे मां तलवार खणी ओ मुस्लमाननि सां उन्हनि काफ़िरनि सां विढ़ा वञी हुन महाद ते पोइ जो मां उते क़तल थी वञा शहीद थी वञा पोइ मुंहिंजी जाइ इमाम लंबिया फरमाए थो तुंहिंजी जाइ जन्नत में थींदी। बसि तलवार खणी साईं जन को मोकिलाए सिधो लड़ाईअ में वियो कुझु क़तल कई पाण शहीद थियो जॾहिं जनाज़ा आंदा विया हबीबन करीमन जे आॾो तॾहिं इमाम लंबिया फरमाए त अचो त तव्हांखे अहिड़े शख़्स जी ज़ियारत करायां जंहिं ज़िंदगीअ में हिकिड़ी नमाज़ बि न पढ़ी हिकिड़ो रोज़ो बि न रखियईं ख़ैर ख़ैरात न कई ज़कात न ॾिनई को बि नेकीअ जो कमु कोन कई। अल्लाह ताला ईअं कलमे पढ़ण खां पोइ होॾे शहादत ॾेई करे जन्नत ॾे मोकिले छॾियो। चई त बिना अमल अहमद खे जन्नत जे ॾींदो त रब खां पुछण वारो आहे केरु थींदो। हर रहमत जो बेशक हू दरियाओ आहे न असबाब जी रब खे परवाह आहे। रब करीम जे शान जी कुछ झलक तव्हांखे ॿुधायूं हबीबन करीमन जे मथों बच्चा ॿार जिंद जान कुर्बान चई जो ते जवानी